देखीपुर वेझो ॻोठ बानको चानियो में गुज़िरियल राति नौजवान नारी गुल नाज़ घरां निकिरी पाड़ेसी फारूक चानियो सां पसंदि जो प्रणो करे छॾियो। पसंदि जे प्रणेता नारी जे वाटसन मच्छर जी नौजवान फारूक चानियो जे घर ते हमिलो करे घर वारनि ते तशदुद करण बाद घर खे ॿाहिरि ॾेई छॾी। बाहि सबबि घर में पियल अल तल सड़ी राख थी वियो। ॿिए पासे नारी ऐं नौजवान जा निकाह नमा ऐं नारी जो वीडियो बयानु सोशल मीडिया ते वायरल थियो आहे, जंहिं में नारी ॿुधाए रही आहे त हिन फारूक सां पसंदि जो प्रणो कयो आहे। नौजवान फारूक जे वाटसन भाइरनि जो चवणु आहे त नारी गुलनाज़ ऐं फारूक पसंदि जी शादी कई आहे, असांजो साण को तालुक़ न आहे। नारी जे वाटसन बिलाल ममताज़ रसूल बख्श में असांजे घर ₹3.5 लख जो नुक़सानु कयो आहे। राब्तो करण देखीपुर पुलिस जो चवणु आहे त नारी जे अगवा जी वाटसन पारां NC दाख़िल कराई वई हुई, पर वाक़े बाबति कंहिं बि रिपोर्ट दर्ज नाहे कराई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं नाले गुलनाज़ धीअ बिलावल चानियो ॻोठ हाजी बांको चानियो। जीअं त मूं फारूक पुटु वली मोहम्मद सां मूं ख़ुशी सां शादी कई आहे ऐं मूं ते का बि ज़बरदस्ती नाहे कई। मुंहिंजी मङणी पहिरियां फारूक सां थियल हुई ऐं मुंहिंजे माउ पीउ ज़बरदस्ती कंहिं खोड़े सां शादी कराइनि था। उन करे मां पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरी फारूक सां निकाह कयो आहे। मुंहिंजी क़ानूनी अदालतुनि खे मीडिया ऐं इत्तलाह आहे त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे तफ़ाज़ फ़राहम कयो वञे ऐं फारूक जे माइटनि ते का बि केस दाख़िल न कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।